अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, हमारे साथ हमारे चैनल दरिया न्यूज़ आऊँ आहियां सुभान खोसो। व्यूवर्स, इस्लामाबाद जे ऐवाननि में छा पियो थिए इन सॼे मामले ते अॼु गुफ़्तगू कंदासीं। जॾहिं खां इमरान ख़ान जा ताक़तवर धुरनि सां मामलात ख़राब थिया आहिनि तॾहिं खां इहे ॻाल्हियूं गर्दिश कनि थियूं त हाणे जेके हुकूमत जा ॾुखिया ॾींहं आहिनि ऐं जेके जंहिंखे पाण चई सघूं था हुकूमत जा जेके पोयां पहर आहिनि उहे शुरू थी विया आहिनि। उन ॻाल्हि खे हथी तॾहिं मिले पई जॾहिं ॿ दफ़ा क़ौमी असेंबली जो इजलास थियो त उन में कोरम पूरो न हो ऐं केतिरे तक़रीबन 46 मिंटनि ताईं जेको आहे त इजलास जी कार्रवाई मुअतल रही ऐं हुकूमत ई मेंबरनि खे जेको आहे फ़ोनूं करे जेको आहे त घुरायो वियो। उनखां पोइ कोरम पूरो थियो। अहिड़े तरीक़े सां ॿिए दफ़ा हुकूमत जेको क़ौमी असेंबली में हिकिड़ो बिल खणी आई ऐं हुकूमत खे शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। त इन ॻाल्हि खे वधीक जेको आहे त हथी मिले पई त वाक़ई हाणे इमरान ख़ान जा जेके ॾींहं आहिनि उहे जेको आहे त पूरा थियण ते आहिनि ऐं जेके पाण चयूं था हुकूमत पोएं पसाहनि में आहे। इन ॻाल्हि खे तॾहिं हथी मिले पई। पर जॾहिं वरी हुकूमत गॾियल पार्लियामेंट इजलास घुरायो वरी उनखे मुलतवी कयो तॾहिं बि इहो तासुर आम थिए पियो त वाक़ई छा हुकूमत जेको आहे पंहिंजो अंग अखर पूरो नथी करे सघे, तंहिंजे करे हुननि इजलास मुलतवी कयो आहे। वरी अचानक जॾहिं हुकूमत ऐलान कयो त हुकूमत जे ऐलान खां अॻु में इन जेके हुकूमत जेका बिल खणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समेत जेके ॿिया बिल खणी अचे पई उन ते अपोजिशन तमामु वॾी मुतहरिक नज़र आई। पहिरियां जेको आहे त अपोजिशन जो अॻुवाण आहे शहबाज शरीफ़, उन पार्लियामेंट हाउस में तमामु जेके अपोजिशन जमायतनि जा अॻुवाण आहिनि मौलाना फज़लुर रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी समेत जेके पार्लियामानी जेके उनजा मेंबर हुआ उन तमामु जेको आहे त हिकिड़ो डिनर जो एहतमाम कयो। उन डिनर जो मक़सदु सिर्फ़ु इहो हो त अपोजिशन इहो ॾिसणु चाहे पई त जेके अपोजिशन जेके जमायतूं आहिनि उहे इन्हनि बिलनि खे रोकण लाइ केतिरियूं संजीदा आहिनि या न आहिनि। अहिड़े तरीक़े सां उनमें जेके तमामु जीअं मां ॿुधायो सभु शरीक थिया। उनखां पोइ वरी बिलावल भुट्टो ज़रदारी हिकु डिनर जो एहतमाम कयो। उन में बि जेके तमामु जेके अपोजिशन जेके जमायतनि जा अॻुवाण हुआ उहे शरीक थिया ऐं उन में मुतफ़िक़ा इहो फ़ैसिलो कयो वियो त हुकूमत खे टफ टाइम ॾिनो वेंदो ऐं हुकूमत खे कंहिं बि सूरत में इहे बिल जेको आहे त पास कराइण न ॾिना वेंदा। ऐं पोइ थियो ईअं जॾहिं हुकूमत इहे जेको गॾियल पार्लियामेंट इजलास में इहे 21 तक़रीबन बिल खणी आई उन्हनि में हुकूमत खे 221 वोटनि सां हुकूमत पंहिंजा जेके उहे बिल आहिनि उहे मंज़ूरु कराए वई ऐं अपोजिशन खे हिकु भेरो ॿीहर शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। त हिते वरी इहो सवालु पैदा थिए पियो त अगरि इमरान ख़ान जा पोयां ॾींहं हुया त पोइ आख़िर जेके इहे बिल आहिनि इहे कीअं पास कराए विया ऐं कीअं हुकूमत जेको पंहिंजो अंग अखर आहे उहो पूरो करे वई। ऐं इहो तासुर आम हो त जेके हुकूमती जेके इत्तेहादी आहिनि उहे इन्हनि इजलास में शरीक न थींदा या इनखे वोट न कंदा। पर थियो ईअं त हुकूमत पंहिंजा जेके उहे बिल आहिनि उहे पास कराए वई। पोइ उहा जेका ॻाल्हि आहे जेका जंहिंमें चऊं पिया त इमरान ख़ान जा पोयां ॾींहं शुरू थियनि था त उते वरी उन ॻाल्हि जे उनमें वज़न में थोरी घटिताई अची वई ऐं हुकूमत पंहिंजा जेके बिल आहिनि उहे पास कराए वई। उनखां पोइ अपोजिशन इहो इल्ज़ाम लॻायो त इहा धांधली थी आहे ऐं इन जेको जेका वोटिंग आहे ॻणप आहे उहा ठीकु तरीक़े सां न थी आहे ऐं ग़ैर क़ानूनी तरीक़े सां इन्हनि बिलनि खे पास करायो वियो आहे ऐं असां इन्हनि बिल ख़िलाफ़ु जेको आहे त कोर्ट जो दर खड़काईंदासीं। हाणे इहो ॾिसणो आहे त कोर्ट में जॾहिं इहे हुकूमत बिलनि खे खणी वेंदी उते जेका अपोजिशन खणी वेंदी त उते अपोजिशन केतिरी संजीदा नज़र अचे ईंदी ऐं केतिरी संजीदगी सां जेको आहे इन केसनि जी पोइवारी कंदी ऐं इन बिलनि खे जेको आहे त जेके पास थियल आहिनि उन्हनि खे कोर्ट जी सूरत में अगरि ख़तमु करण जी कोशिशि कंदी उते केतिरी संजीदा नज़र ईंदी। जीअं मां पहिरियों चयो आहे त इन में इहो बि तासुर ते आयो आहे त पीपुल्स पार्टी ते कुझु आङुरियूं खजनि थियूं त पीपुल्स पार्टी पारां जेके उनजा कुझु मेंबर हुआ उहे बीमारियुनि जो बहानो करे हिन इजलास में शरीक न थिया ऐं उनजो अंग एतिरो घणो कोन्हे ऐं पीपुल्स पार्टी ऐं कुझु ॿिनि धुरियुनि जा जेको हुआ जेका त MNAs उहे शरीक न थिया। उन्हनि तक़रीबन 11 अंग आहे ऐं 11 जो बि अगरि हुजे त पोइ बि हुकूमत पंहिंजा जेके बिल आहिनि उहे जेको आहे त पास न कराए सघे आहे ऐं छो जो जेको आहे 221 जेके आहिनि उनखे वोट इन्हनि बिलनि खे मंज़ूरु करण लाइ 221 वोटनि जी घुर्ज हुई त हुकूमत पंहिंजा जेके इहे बिल आहिनि उहे पास न कराए सघे आहे। त हिते जीअं मां चयो त पीपुल्स पार्टी ते वरी हिकु भेरो ॿीहर आङुर खजे थी त आख़िर पीपुल्स पार्टी जे कुझु जेके मेंबर आहिनि उन्हनि शिरकत छो न कई आहे। ऐं उनखां पोइ जॾहिं हाणे जेका जेको वायुमंडल आहे जेको आम हिकिड़ो तासुर हुयो त 19 तारीख़ खां पोइ जॾहिं DGISI जेको चेंज थींदो त उनखां पोइ जेको सियासी जेको मंज़रनामो आहे मुल्क जो उहो चेंज थींदो ऐं ईअं जेका उहा जेका तब्दीली आहे उहा बि थियणु वञे पई। ऐं हाणे इहो ॾिसणो आहे त जीअं अपोजिशन आज वरी मौलाना जेको आहे त मुस्लिम लीग नून जे अॻुवाण शहबाज शरीफ़ जी सरबराही में वरी जेको आहे त उन्हनि जी जेके पार्लियामेंट जेको कमेटी जो इजलास थियो आहे ऐं उन में इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त हुकूमत खे टफ टाइम ॾिनो वेंदो ऐं इहो बि उन ते गौर वीचार कयो वियो आहे
त हाणे जेका अदम इतमाद जी तहरीकूं आहिनि उन्हनि ते जेको आहे त अपोजिशन कमु करे पई ऐं हाणे कुझु चवण वारा चवनि था त जेका शुरूआति थींदी उहा पंजाब मां जेको वज़ीर आला पंजाब आहे उतां अदम इतमाद जी तहरीक शुरू थींदी ऐं कुझु धुरियुनि जो इहो चवणु आहे त जेका सेनेट आहे छाकाणि सेनेट में अपोजिशन जी तमामु जेको आहे त ताक़त वधीक आहे ऐं जेको सेनेट चेयरमैन आहे उन ते जेको अदम इतमाद जी तहरीक थींदी पर हाणे इहो ॾिसणो आहे त हुकूमत अपोजिशन हिकु भेरो ॿीहर अगरि इन में नाकाम थी त पोइ छा चवंदा आहिनि फूद ने फेर या वटि खोटा आहिनि या जेको आहे त जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उन्हनि इमरान ख़ान जो साथ न छॾियो आहे जेको तासुर आहे पोइ इहो ग़लति साबित थींदो पर हाणे इहो ॾिसणो आहे त सेनेट में जेको अगरि अदम इतमाद जी तहरीक अचे थी ऐं अपोजिशन जी उते जेको आहे त अक्सरियत बि आहे अगरि उते बि न करे सघी पोइ जीअं मां चयो त या फूदनि में फेर आहे या वटि खोटा आहिनि या त पोइ इहो चई सघूं था जेको तासुर हले पियो इमरान ख़ान मां ताक़तवर हथु कढिया आहिनि त पोइ माना इहो चई सघूं था त पोइ हथु न निकिता आहिनि पर हाणे ॾिसणो आहे सेनेट में जेको अपोजिशन छा थी करे अजनि पियो सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए महिल मुलाक़ात थींदी। अलाह भाई।